के लाखे धाड़ा या उनमें जेको सब खां वधीक जेको कहिड़ा कबीला ज़द में आया है, नुक़सान में आया? साईं लाखे जॾहिं उतां खां लॾे आयो त जसो ऐं जसराज जो अॻे ज़िक्र करे थो त जसो ऐं जसराज जेके आहे उहो ग़ालिबन लॻे ईअं थो त उहे भील कबीले सां त अलॻि रखंदड़ हुआ। अच्छा। ऐं जेको राग खंघार जो हिमायती कबीलो हो उहो आहे रॿारी। सही। लतीफ़ साईं उन रॿारियुनि जे बारे में ॿुधाए थो त लाख घणे खां घणो जेको मालवंद माण्हू हुआ, घणा तणा जेके धण उन जा हुआ, उनखे लाखो माना घणो तंग कयो। तो लतीफ़ चए थो रड़े रेबार रोए वाड़े पाए वछड़ा खरा वेण खंघार खे चैचल भी चोए विचाम पवंदो कोए लाखो लोड़ाऊ थियो। ठीकु आहे न। लाखे ऐं रॿारियुनि जे विच में जेको इख़्तिलाफ़ आहे लतीफ़ उनखे मुख़्तलिफ़ बैतनि में जेको सो ॿुधाईंदो अचे। वाड़े विधा वछड़ा रेबारण रोई समूरा सोई हणे साथ हेकले लाखो लूलाटिन सां रेबारण रीझाए। सही। साऊ मां संदाए ठट मिटाए ठाकरो। लतीफ़ ॿुधाए थो त हिन साऊ जी पीच में तोखे लाखो जेकॾहिं हुनखे मिंथ न कंदी हिनखे मञींदे न, हिन सां ज़िद रहंदो त लाखो तव्हांखे न छॾींदो। लाखे जेके आहिनि से धाड़ा छॾिया या कोन छॾिया पोइ? हा, लाखे आख़िर में धाड़ा छॾे ॾिना। लतीफ़ साईं उनजी बि तस्दीक करे थो त लाखे जेके आहिनि लाखे लोड़ियूं छॾियूं। सही। सरहा थिया संघार। सही। चोटाणूं चौधार वांढियूं वस चरंदियूं। सही। पर लाखे जॾहिं धाड़ा छॾे ॾिना ऐं इहे कारवायूं हुन बंदि कयूं, हू हुकूमत जे तरफ़ राग़िब थी वियो, हुकूमत पंहिंजी रियासत क़ाइमु करे वियो। सही। त लाखो मारिजी वियो हलियो। लाखो माराणो जेको आहे ग़ालिबन अंदेशो इहो आहे त लाखो सूमरनि जे हथां मारिजी वियो आहे विगेकोट जे क़रीब किथे। सही। लखी ऐं लाखो ॿई मुआ बाझ थी कादर लाथो कच्छ तां आदियूं ओला को वांढनि में वाको रेबारी रही विया। सही। माना लखी ऐं लाखो ॿई मारणा आहिनि। ॿई मारिया, घोड़ो ऐं पाण ॿई मारिजी विया। त लाखे जे मरण खां पोइ हीअ रियासत जेका हुई नोहिटे जी हुई। ग़ालिबन लाखे जी घरवारी अंदाज़ो इहो बीहे थो त हिस्ट्रिकल का तारीख़ी अहिड़ी तस्दीक न पई मिले, पर उहा जेका आहे होथल परी जेका नाले सां मशहूरु हुई, होथल परी जे नाले सां उन हिन रियासत खे हलायो। सही। उन हिन रियासत खे संभालियो। सही। ऐं उनजो नंढो पुटु बिल्कुलु नंढी उमिरि में हो जॾहिं लाखो मारिजी वियो ऐं जखरो जॾहिं जवान थियो त उहा रियासत जखरे खे हैंड ओवर कई वई, जेको वॾो सखी थियो। सही। लतीफ़ इन ज़िक्र खे बि पंहिंजी जॻह ते आणे थो। सही। त छना पंहिंजो समय सामाणे। सही। लतीफ़ जो समय सामाणे समर न खणिजो साथियो हुन छना छाए छॾिया कारण महिमाणे ॿपर वसे मोती ऐं ॿपर कहकाणे अहिड़े ओञाणे होथल जाओ जखरो। जखरो यानी इहो जखरो जेको सो हुनजो फर्ज़ंद हो। हा, ग़ालिबन अंदाज़ो इहो आहे छो त हीअ टई कंटिन्यूटी हिन जे विच में आहे। लतीफ़ खे तव्हांजे लतीफ़ जे हिसाब सां तव्हां जॾहिं वेंदव त लतीफ़ तव्हांखे ॿुधाए पियो त होथल जाओ जखरो। हिते लतीफ़ इहो क्लियर न पियो करे त इहो लाखे लोड़ाऊ जो पुटु आहे, छो लाखो लोड़ाऊ हिकिड़ो अलामत अहिड़ी हो जेको जेतोणीकि बाग़ी हो शहज़ादो, पर हुनजे बावजूदि तमामु घणनि मालवंद माण्हुनि खे हुन तकलीफ़ूं पुॼायूं। इन करे लतीफ़ उनखे मनसूब करे छॾियो। सिंध जे अंदरि इहा रिवायत हिकिड़ी मनसूब रही आहे त जेकॾहिं का पीउ मरी वञे ऐं पुटु नंढो पोइ ॼापे त उहो माउ जे नाले सां बि मशहूरु हूंदो हो। छो त सिंध जे अंदरि औरत खे देवी जो तसवर कयो वेंदो आहे। सही। असां वटि जेको ॿियो समाज आयो आहे उन में औरत खे जेका वाज़मत हासिलु न आहे, हरू भरू पीउ जे नाले पुटु सॾिबो। सही। पर असां वटि सिंध में इहो बि रहियो आहे त उन औरत जे नाले सां पुटु सॼा विया आहिनि ऐं उहे वॾे नाले वारा थिया आहिनि जेकॾहिं हुनजो पीउ को नामवर न हो या कंहिं जेको इन किरदार जो मालिक न हो त उन करे उनखे मनसूब कयो वियो आहे। समा तूं सिर छट न त पागारा पुरस ॿिया घर तुंहिंजे गंजड़े अचनि जाल जगट जहीं जेहा पट तहीं तेही बिखिया। हाणे इहे पट जेके आहिनि, हाणे पट जेको आहे उहो इहो आहे त जेको फ़क़ीर अॻे हूंदो हो, माना किस्ते वारो फ़क़ीर अलॻि हूंदो हो, गोदवी वारो अलॻि हूंदो हो, बगरी वारो फ़क़ीर हूंदो हो। हिकिड़ा फ़क़ीर वरी अहिड़ा पट खणी ईंदा जंहिंमें सवाइ सोन वठण जे, हीरन वठण जे या चांदी वठण जे कोन वठंदा। चए थो समूह जेको वेठो आहे
उहो ॾे वेठो अहिड़ी शइ जेको फ़क़ीर जंहिं शइ लाइ घुर लाइ अचे थो, को अन लाइ अचे, को घोड़े लाइ अचे, इहो कोन फलाणी शइ आहे या फलाणी शइ कोन थो ॾियां। जखरो चए थो ईअं वेठो माना सभिनि खे जेको ॾे त समूह सवाई ॿहूं ॿियां अॻिरो, समूह सवाई ॿहूं ॿियां अॻिरो, दानह जी दरबार में वरते जी वाई। ठीकु आहे न, दानह जी दरबार में वरते जी वाई, गुणनि ॻाल्हाए मोहड़ सभु मल्हाई आहे। गुणनि ॻाल्हाए मोहड़ सभु, यानी गुफ़्तगू जे अंदरि बि मोती पियो पोए वञे, ॻाल्हाए थो त गुणनि सां थो ॻाल्हाए, गुणनि भरियूं ॻाल्हियूं थो करे। सही चकर ईअं कोन त को चुपचाप वेठो ॾे, सूरो ॿिरो वेठो ॾे, न ॻाल्हाए थो त बि गुणनि सां थो ॻाल्हाए। त वेठो ॾे ॾातार ॿधियो माणक मुठियूं, वेठो ॾे ॾातार ॿधियो माणक मूड़ियूं। सही भरियूं भरियूं मूड़ियूं ॿधियो पिया माण्हू वञनि त्वालनि में, एॾो सखी हो। कट न ॼाणे कीन ॿियो विॼा जो वापार, ॿी का कट वारी शइ जेका सुभाणे कटिजी वञे, सोन ऐं चांदी ऐं हीरा ऐं मोती, माना शयूं जेके अहिड़ी शइ न ॾिसो जेका लथो ॾुर्त ॾुकार जुंग सामाणे जखरे, जखरे जे सामान खां पोइ माण्हुनि जे लाइ गुरबत बुख ऐं बदहाली जो ॾुकार ख़तमु थी वियो। छो त माण्हू आया उनखे हीरा मोती ॾे पियो, इहे शयूं लतीफ़, इन खां बि लतीफ़ तमामु मथे खणी थो वञे जखरे खे। जखरो ऐं उहो जखरे जो जेको अजीब इत्फ़ाक़ आहे त इन भेड़े जी तारीख़ बि असां वटि गुम आहे। हिन भेड़े जे साम्हूं क़ब्रिस्तान आहे, सही, जेको ग़ालिबन इहो अंदेशो आहे जेको हिते जा माण्हू नमनविरो क़ब्रिस्तान चवंदा, जंहिंमें 14 या 15 क़बरूं मौजूदु आहिनि। पाण हितां खां हलंदासीं उन क़ब्रिस्तान खे ॾिसंदासीं त हाणे पाण कशिश क़बूल जा माहिर न आहियूं, यानी को इल्मु हूंदो आहे कशिश क़बर जे मथे वेही तव्हां अंदाज़ो करे वेठो त केरु आहे, कहिड़े ज़माने सां तअल्लुक़ रखे थो, उहो पाण वटि कोन्हे। कशिफुल क़बूर, हा, कशिफुल क़बूर जेको आहे इल्मु आहे उहो पाण वटि न आहे। सही, पर पाण इहो अंदाज़ो करे सघूं था त जखरो समूह इन मंझां ज़रूरु कंहिं क़बर में मौजूदु आहे। सही, लाखो लड़ाओ बि इन में मौजूदु आहे। ऐं टियों वॾो किरदारु जेको उनखां बाद जेको किरदारु आहे उहो आहे लाखो फुलाणी जो, उहो हिननि ॿिन्ही किरदारनि खां बाद जो किरदारु आहे, जेको मेहर राणी जो जेको आहे, जेको मेघवर ॾहर आहे, जंहिंमें पाण कोशिशि कंदासीं हली उन ॾहर खे बि ॾिसी वठूं ऐं पंहिंजा जेके ॾिसंदड़ आहिनि उनखे ॿुधाए वठूं त हे 3 तारीख़ जा वॾा किरदार मौजूदु आहिनि। त जखरो समूह बि हिते आहे, त लाखो लड़ाओ बि हिते आहे, त मेहर राणी जो दास्तान बि हिते आहे, ऐं लाखे फुलाणी जो किरदारु बि हिते आहे, त होथल परी जो किस्सो बि हिते आहे, ऐं उनजो क़ब्रिस्तान मौजूदु आहे। सही, बिल्कुलु। असांजा माण्हू क़बरुनि ते हूअं त पड़ विझनि पिया, हूअं त वाटुनि ते ठहियल रस्तनि ते जेके आहिनि मक़बरा ठाहे छॾनि, पर असांजे तारीख़ी माॻनि खे कंहिं संभालियो कोन्हे, न असां उनजी वारसी कई आहे। इन करे सिंध जे माण्हुनि खे उहो क़ब्रिस्तान ॾेखारींदासीं, ऐं लतीफ़ जेके लाखे फुलाणी जा बहस चया आहिनि उहे पाण कोशिशि कंदासीं मेहर ॾहर में पाण